आला शहर में अदालती शनवाई खां वापस थींदड़ शख्स ते जवाबदारनि खंजरनि ऐं चाकुनि सां हमलो करे इमामुद्दीन रिंग ऐं संदसि पुट खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। आला में लॉ कॉलेज भरिसां अदालत मां शनवाई बाद वापस पंहिंजे ॻोठ जुमा रिंग तरफ़ वेंदड़ इमामुद्दीन रिंग ऐं संदसि पुट हफ़ीज़ा रिंग ते 8 खां 9 माण्हुनि खंजरनि ऐं चाकुनि सां हमलो करे ॾिनो। हमले में खंजर ऐं चाकू लॻण करे इमामुद्दीन रिंग ऐं संदसि मासूम पुट हुज़ैफा ज़ख़्मी थी पिया, जिन खे शहरनि पारां ज़ख़्मी हालत में फौरी तौर ते तालके अस्पताल हाला पहुचायो वियो, जितां गणती जोगी हालत में इमामुद्दीन रिंग खे हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इतलाउ ते ज़ख़्मियुनि जा वारिस बि तालके अस्पताल हाला पहुची विया ऐं हमलो कंदड़ जवाबदार फरार थी वञण में कामयाब थी विया। उन मौक़े ते ज़ख़्मी थियलनि जे वारसनि जो चवणु हो त बिरादरी जे माण्हुनि सां ज़रई ज़मीन जो मामिलो हलंदड़ आहे। इन्हीअ हमलो कयो आहे ऐं इमामुद्दीन समेत संदसि पुट खे ज़ख़्मी करे 3 लख रुपया पैसा बेफुर करे विया आहिनि। हमलो कंदड़नि कोर्ट मां वापसि ईंदड़ असांजे माण्हुनि ते हमलो कयो आहे। मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ फौरी तौर ते क़ानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।